खुशखबरी वठंदो न पंज वक्त नमाज पढ़ो नमाज न छडियो साईं फरमाता बिलाल पांग चो मां मदीने जे घिटन में घुमा जेके नमाज ते नथा चन उनन जे घरन के पाए गई साड़े छया उनन जा घर चलाए छया जेके नमाज ते नथा चन बेनमाजी ते मदीने वारो कावड़ जे जो बेनमाजी जे लाए मुस्तफा दोज़ख दी बाह जी गाल कया जेको नमाज नथो च पड़े हिकड़ी नमाज छड़े जे 640 साल उनके जहन्नम दी बाह जे खूरे में पचायो अल्लाह पुट जहन्नम में एकड़ो खूह आ जिने नालो आ गैया छा नालो आ कुरान में रब फरमायो आ अदाउ सलात वत्तबउ शहवात फसौफ यलकौन गैया जन नमाज़ूं छड़े ॾिनियूं ऐं जन शहवत में ज़िना बदकारी में जिंदगी बर्बाद कई इन्हनि ॿिन्ही तबक़नि जे लाइ गैया जो खूह बठाए पुट हे टिश्यू पेपर उछलाया त हिकड़े 5 सेकंडन में वञी टेबल ते किरंदी 5 सेकंड लगंदा अध मिनट का भाग में पर हिकड़ो गरो पत्थर खणी वो गैया जे अंदर उछलाए जे न गैया खूह में 500 साल पियो वींदो तरे में न पहुंचो गरो पत्थर खणी उछलाए जे न तो वो 500 साल एडो गैया खूह ऊनो आ इने सजे खूह के दोज़ख जी बाह सा जहन्नम की बाह सा भरो वींदो बेनमाजी ऐं ज़ानी इन्हनि ॿिन्ही तबक़नि खे खणी इने गैया वारे खूह में उछलाए वींदो कुरान सचो आहे कुरान सच थो फरमाए कुरान ते ईमान आहे जेके कुरान खे सचो मञो था तो ते घणो गालिबन मरियम सूरत आ कुरान मजीद के अंदर रब फरमाए तो अदाउ सलात वत्तबउ शहवात फसौफ यलकौन गैया जन नमाज़ूं छड़े ॾिनियूं जन शहवतुनि जा शैतानी कम कया बदकिरदारी ज़िनाकारी कई इन्हनि ॿिन्ही तबक़नि खे गैया वारे जहन्नम जे खूह में साईं फरमाइनि था जे खुदकुशी कई पाण खे पाण मारियो वो हमेशा 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 टे भेरा साईं फरमाए हमेशा 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 जहन्नम की बाह में सड़ंदो रहंदो बज़ालूं थस हिकड़ी साराशा खाशा करे ऐं ॿी खे फाए न ॿिन सालनि में अदल न करे इंसाफ न करे साईं फरमाइनि था क़यामत जे ॾियारे उथंदो हिकड़ो पासो सुकल हूंदो ऐं इने खे जहन्नम जे भड़कंदड़ बाह जे अंदर पुछलाईंदो रड़ियूं कंदो दाहूं कंदो माण्हू पुछंदा ही केड़ा चवंदा ही उहो आहे जेको 2 सालनि जे विच में अदल न कंदो इंसाफ न कंदो साईं फरमाइनि था जेके 2 सालूं आहिनि उन्हनि ॿिन्ही सां अदल इंसाफ करे जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो नबीअनि जे लाइ मिंबर लॻंदा नबीअनि जे लाइ नूर जा मिंबर लॻंदा शहीदनि सिद्दीक़नि जे लाइ नूर जा मिंबर लॻंदा उन्हनि खां पोइ कतार में उन्हनि माण्हुनि जा मिंबर लॻंदा जंहिंखे 2 सालूं जिन्हनि में अदल इंसाफ करे नबीअनि शहीदनि खां पोइ वरी 2 सालनि ॿारनि खे रखो मिंबरनि ते बिहारे उन्हनि जा चेहरा नूर वारा सुभान अल्लाह सुभान अल्लाह शादी करण में ऐब ना है कुरान में रब फरमायो त फनकिहु मा ताबलकुम मिनन निसाए मसना व सुलास व रुबा जेके ताके वणन जालू भरी पढ़न जो कब पढ़न जो टे पढ़न जो 4 पढ़न जो चैन तई मर्द के शादी की इजाजत आए त इन खिफ्तुम अल्लाह तादिलु फवाहिद जे टिजो था अदल न करे सघंदो बराबरी न करे सघंदो त तो हिकड़ी पढ़न जो 2 न पढ़न जो 3 न पढ़न जो 3 पढ़न जो 2 पढ़न जो 4 पढ़न जो पर शर्त अदल कयो इंसाफ कयो बराबरी कयो औलाद थे ना तो औलाद में भी बराबरी कयो मिसाल बड़ी ज़ाल जो वो नथी वणे तो उनजा ॿार भी नथा वणन नंढी ज़ाल वणे थी तो उनजा ॿार भी वणन था बन्नी मिल्कियत ज़मीन सब नंढी ज़ाल उनजे ॿारनि जे हवाले वॾा वॾन सलाम पढ़न हराम आइए नाजायज
हुजूर जंजी मजलिस लगी पई हुई हिकड़ो असहाबी हो नालो नोमान छा नालो नोमान हबीबन करीमन वटायो या रसूल अल्लाह मुजो ई भलो घोड़ो आ यो मुजो पुटरा बशीर उन्हें के ध्यान दो ता शायद पंजो घोड़ो भलो घोड़ो पंजे पुट केड़ो पुट बशीर इने के ध्यान दो तमा शायद हो साईं ने फरमाया त बशीर को सलाम दे आप पुट बथई आजिम या ॿियो औलाद पाए पर फरमाए पोइ ओड़ो जहिड़ो घोड़ो बशीर खे ॾींदो उन ॿियनि पुटनि खे ॿेड़ा घोड़ा ॾींदो न सही ॿियनि खे कोन थो ॾियां ज़ाल अचे टिमझण मचायो आया त दीदी इहो घोड़ो भलो मुंहिंजे पुट बशीर खे ॾे साईं जन फरमायो मदीने वारे मीर फरमायो त तूं हिकिड़े पुट खे घोड़ो ॾी ॿियनि खे महरूम करी इहो ज़ुल्म आहे मां अल्लाह जो नबी आहियां ज़ुल्म जे फ़ैसिले ते मां शाहिद मसीदुसि तूं ज़ुल्म जो करी हिकिड़े पुट खे घोड़ो ॾींदो ॿियनि खे नथो ॾी मां ज़ुल्म जो फ़ैसिलो मूंखे क़बूल न आहे हिकिड़े पुट खे 20 एकड़ लिखी ॾिनई ॿिए खे 5 जरेब बि नथो ॾे छो साईं फरमाइनि था हिकिड़ो माण्हू 40 साल अल्लाह जी इबादत करे अल्लाह जी बंदगी करे 40 साल ॾींहं जो नफ़ली रोज़ो रखे रात जो सॼी रात जागे इबादत करे घणो वक्त 40 साल इबादत करे पर पंहिंजे वारसनि में नाइंसाफ़ी थो करे हिकिड़नि खे वधीक ॿियनि खे महरूम करे वञे कन खे ॾिए कन खे न ॾिए जेॾी महिल मरी वेंदो 40 सालनि जी इबादत चट उनखे जहन्नम जी बाहि में छुड़ाईंदो पुट अल्लाह दौलत ॾिनी अथई मिल्कियत ॾिनी अथई जे पंहिंजी ज़िंदगी में न वेराए मरण खां पोइ पाण शरीयत वेराईंदी आलिम मुफ्ती फतवा कढंदो शरीयत जा हिसाबती पाण ठाहे भला जेकॾहिं तूं ॾींदो पंहिंजी ज़िंदगी में विरासत करे ॾींदो त पोइ ईअं कर जो सभिनी खे बराबर ॾे ऐं न्याणियुनि खे महरूम न कयो न्याणियुनि जेकॾहिं पुट खे 2 एकड़ थोड़ी त हिकिड़ो एकड़ न्याणी जो हक़ आहे पुट जे हथ जे बराबर न्याणी खे ॾिबो समझो था ॻाल्हि खे इहो शरीयत जो कानून आहे जेकॾहिं 4 लाख रुपया पुट खे ॾींदो त 2 लाख तोखे न्याणी खे बि ॾियणा आहिनि न्याणियुनि खे महरूम न कयो न्याणियूं तव्हांजा बच्चा आहिनि माण्हू न्याणियूं विहारियूं वेठा आहिनि परवान कोन था साल गुज़री विया अच्छा मथा थी विया न्याणी परणाए वेठो छो नथो परणाए सही मूंखे रिश्तो कोन थो मिले मूंखे त ॿुधाए तूं जिब्रील सां माइटी कंदे या मीकाईल सां माइटी कंदे या इसराफील सां कंहिंसां माइटी कंदे बाबा पूर्णन में नथो मिले त चांडिया बि मुस्लमान आहिनि सखणी बि मुस्लमान आहिनि पंहिंजी ज़ात पंहिंजे कबीले में पहिरियों हक़ आहे पर जेकॾहिं पंहिंजे बिरादर में सुठो रिश्तो नथो मिले त पोइ ॿिए कंहिं रिश्ते में ॿिए कंहिं सां रिश्तो करे त नाजाइज़ कोन्हे शरीयत जी इजाज़त असांजी मोहतरमा बेनज़ीर फुटियाणी ज़ाती फुटो ऐं ज़रदारी सां पर ज़रदारी जगतो आहे ज़रदारी क़ौम जतन जो पाड़ो आहे ज़रदारी जत खे परणाए ॾियण में कहिड़ो अहिड़ो आहे वज़ीर आज़म हुई ज़ुल्फ़कार जी भुट्टे जी न्याणी हुई जेकॾहिं उन भुट्टनि ज़रदारियुनि में माइटी कई ऐं बि कहिड़ो आहे ग़लती कहिड़ी आहे सिंधी मुहाजिर पठान बलोच कोरी मोची सखाणी सभु मुस्लमान चओ पाण में चओ सभु मुस्लमान पाण में हाँ अव्वल हक़ बिरादरी जो आहे पंहिंजे शुफ़े में ॾिसो बिरादरी में सुठो नेक रिश्तो माइटी कयो न हुस्न ॾिसी माइटी न कयो माल ॾिसी माइटी न कयो बंगला ॾिसी कारूं मोटरूं ॾिसी माइटी न कयो दीन ॾिसी माइटी कयो दीनदार हुजे न न्याणी परणायो साईं फरमाइनि था जेको न्याणी नथो परणाए न्याणी वेठी आहे त हर महीने खून जो ॾोह इन पीउ ऐं माउ जे दफ़्तर में अल्लाह वरी न्याणियूं खपाइनि था पैसनि ते तव्हां वटि मथां रवाज न हुजे अल्लाह बचाईंदो न्याणी जेको खपाए न पैसनि ते न्याणी खपाए इहो हिकिड़ो पैसो हिकिड़ी गाड़ी पाई जेका आहे न चओ हराम चओ छा आहे इहो पैसो हराम हराम जो हिकिड़ो रुपयो घर में ईंदो घर खे 2 दरवाज़ा हुजनि हराम जो हिकिड़ो रुपयो
पे घर में आयो रहमत ऐं बरकत बे दर मां निकरी पूरी न पवंदसि जिंदगी सुख जी न गुजरंदे जेको हराम तो खाए न ब्याज खाए रिश्वत खाए चोरी चोरी जिना बदकिरदारी जा पैसा घर में आणे थो न कदे बिने जी पूरी न पवंदी कदे इनके ज़हन जो सुकून न मिलंदो भला हे अहकाम असां न अमल कंदासीं ॿियो केरु अमल कंदो असांखे करणा आहिनि जन मदीने वारे साईं ते कलमो पढ़ियो आहे